अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गडामया संजा सैयद हल्ला से हेडलाइन तरफ। सिंध में कोयड़े जो राज माण्हुनि खे सफ़र करण में सख़्त ॾुखियारियूं पेश अचण लॻियूं। मेहर, पडीदन, मोरो, कंडियारो, नसीराबाद, कंदकोट ऐं ॿियनि शहरनि में कोयड़े सबबि रोडनि तां ट्रैफ़िक मामूल खां घटि। मोटरवे पुलिस पारां सफ़र दौरान फोक लाइट्स इस्तेमाल करण जी हिदायत। मुल्क में कोरोना वायरस सबब वधीक 71 मरीज फौत थी विया। फौतनि जो अंग वधी 8724 थी वियो। एनसीओसी मूजिबि मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 2729 नवां केस ज़ाहिर। 2470 मरीजनि जी हालत गणती जोगी। कोरोना वायरस सबब मुतासिरनि जो अंग 4,35,056 थी वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी जाती अमरा में मरियम नवाज़ सां मुलाक़ात। बेगम शमीम अख्तर जे लाडाणे ते उज़र ख़्वाही। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त एस्टेब्लिशमेंट हुजे या कठपुतली हुकूमत, ॻाल्हियुनि जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे डाहण लाइ सिंध हुकूमत जी कुर्बानी ॾियण वारो केस पार्टी जी मरकज़ी कमेटी आॾो रखंदुसि। लाहौर में तारीख़ी जलसो थींदो। मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो लॉन्ग मार्च कंदासीं। पीडीएम जा प्लान अॻिते वधण सां हुकूमत जी परेशानी वाज़े नज़र अची रही आहे। पीडीएम में शामिल जमायतूं अहिड़ी सूरत हाल पैदा थियण न ॾींदियूं जंहिं मां को ॿियो फ़ाइदो वठे। हुकूमत पीडीएम में ॾाड़ विझण जी नाकाम कोशिश कई। मरियम नवाज़ चयो आहे त हुकूमती वज़ीरनि असां सां राब्तो कयो आहे पर असां खेनि को बि जवाब नाहे ॾिनो। लॻे थो त हुकूमत जो मुक़ाबिलो पीडीएम सां न पर डीजे बट ऐं डेकोरेशन वारनि सां आहे। ऐं सीता रोड वेझो न्यू दादू शुगर मिल में कम कंदड़ पोरियत आफ्ताब हुसैन अबड़ो मशीन में अची फौत थी वियो।